दादुरुक थाणे जे हद जे ॻोठ अंदरियां ठगनि जो रहवासी मुतासिर अब्दुर्रहमान चांडियो सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दाहियो त मुंहिंजो सोहरो ग़ुलाम नबी चांडियो ऐं संदसि पुटु रियाज़ चांडियो शाहनवाज़ अली चांडियो मीर चांडियो ऐं ॿियनि नामालूम हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती घर में दाख़िल थी कब्ज़ो करे घर में बीठल माल ऐं सामान विकिणी छॾियो आहे। हुनजे त मुख़ालिफ़ धुर मुंहिंजे घर वारी इशरत ख़ातून खे वरग़लाए कोर्ट मां ज़बरदस्ती तलाक वठाए वई। बाक़ी मूं पंहिंजे घर वारी खे तलाक न ॾिनी आहे। हुनजे बावजूद कोर्ट जे हुकुम ते मां पंहिंजनि ॿारनि जो हर महीने 12,000 ख़र्च ॾींदो रहंदो आहियां, पर मुंहिंजो सोहरो मुंहिंजे ॿारनि खे ख़र्च ॾियण बजाए पाण ते ख़र्च करे रहियो आहे। हुनजे त मुंहिंजी घरवारी जा गैर मर्दनि सां नाजाइज़ तालुक सबबि मूं संदसि पीउ ऐं भाइरनि खे दांहो ॾिनो। उल्टो संदसि पीउ ऐं भाइरनि मूंखे मारकुट करे मूंखे पंहिंजे घर मां कढी छॾियो आहे। उन्हनि IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो थो कयां त मुख़ालिफ़ धुर तरफ़ां मुंहिंजी ज़ाती घर जे कब्ज़ो ऐं सामान समेत ॿार वापसि कराए वञनि ऐं मोतमार धमकी ॾींदड़ मुंहिंजो सोहरो ऐं संदसि पुटनि खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वञे। मुख़ालिफ़ धुर जुआरी वियाजी ॾुहारी क़िस्म जा माण्हू आहिनि ऐं मुख़ालिफ़ धुर मां मूंखे ख़तरो आहे ऐं मुंहिंजी घरवारी खे हथ सां ख़राब करे गुम करे छॾियो अथनि ऐं मूं ग़रीब मज़दूर मथां कूड़ो केस दाख़िल कयो वियो आहे त उन जा ज़िम्मेवार रुकण पुलिस ऐं मुंहिंजा मुख़ालिफ़ हूंदा।